अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो सिकायल शहज़ाद ब्राह्मणी शहर वाई पांदी गोठ पीर बख्श लाशारी। जैं तो दोस्तों 3 साल थी विया आहिनि, असांखे तमामु घणो संगीत जो शौक़ु आहे। असां चऊं था असांखे आर्टिस्ट थियूं ऐं सिंध जा फ़नकार अॻिते थियनि ऐं असां अॻिते वधूं, असांखे उमेदु आहे। हींअर असांजी भरपूर जवानी आहे, असांखे वॾो शौक़ु आहे, पर हींअर ताईं सक़ाफ़त खाते वारनि ऐं कंहिं बि असांजी जाच न कई वई आहे। न वरी असांखां अहिड़ो को पंहिंजो संगीत जो को सामान बि आहे। असां ग़रीब आहियूं, पंहिंजो हारपो करे पेट पालींदा आहियूं, सो इन जे करे असांजो तमामु वधि में वधि शौक़ु आहे। सो इन जे करे असां चऊं था असांजी को वाहिर करे, को ॿुधे, असांजी मदद करे, शायदि असां बि कंहिं मंज़िल ते पहुची सघूं। दिलनि जा दर्द विया वधी ज़ुल्म जी इंतहा ॾिसी, दिलनि जा दर्द विया वधी ज़ुल्म जी इंतहा ॾिसी। काॾे वञूं कंहिंखे चवूं, काॾे वञूं कंहिंखे चवूं, असांजी आहे बेवसी। दिलनि जा दर्द विया वधी ज़ुल्म जी इंतहा ॾिसी। मासूम न्याणीअनि जूं इज़तूं लीलाम थियनि थियूं, मानी गभेज ख़ातिर रोडनि ते केरुलनि थियूं। कंहिंखे वारनि मां पकड़े माण्हू गेलनि पिया था, तमाशो दुनिया वारा उन जो ॾिसनि पिया था। असांजे मुल्क में रुगो हले थी बदमाशी, दिलनि जा दर्द विया वधी ज़ुल्म जी इंतहा ॾिसी।